सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। असा इंसान भाई जो घर बनाईंदा है हकीकत में घर तकरीबन घणा जीव बनाईंदा भी आहिनि ऐं रहंदा भी आहिनि, पर असांजो घर उन्हनि खां कुछ मुख़्तलिफ़ हूंदो आहे, कुछ अलग हूंदो आहे। इन करे असां जॾहिं बि घर बनाईंदा आहियूं त पोइ गृह प्रवेश या शुभ मुहूर्त जे मौके ते कोई न कोई शुभ कार्य ज़रूर रखंदा आहियूं। कॾहिं पूजा, कॾहिं पाठ, कॾहिं हवन, कॾहिं यज्ञ, कॾहिं मालिक जी धुन, कॾहिं सिमरन, कॾहिं जाप, लेकिन कुछ न कुछ असां कंदा ज़रूर आहियूं। छाकाणि त असांजो घर हकीकत में असांजो सभु कुछ हूंदो आहे ऐं उन घर जे करे ई असां सभु इंसान आहियूं। जेकॾहिं असांजो घर आहे त असां में इंसानियत आहे, असां में मान मर्यादा आहे, असांजो शान ऐं मान आहे। जेकॾहिं घर आहे त पोइ असां वटि सभु रिश्ता ऐं नाता आहिनि। जेकॾहिं घर आहे असांजी नज़र ऐं नियत पहुतर आहे। जेकॾहिं घर आहे त असां वटि सुख ऐं समृद्धि आहे। घर आहे त असां में ख़ुशी ऐं ख़ुशहाली आहे। जेकॾहिं घर न हुजे त पोइ शायदि असां वटि कुझु बि न हुजे।